कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। ना मारो ॾेई चुप आहींसि न त मुंहुं भरे किरंदो। छा कयो अथसि? ज़ोरी घर में घिड़ी घर जूं दर-दरियूं बंदि करे जन्नत खे चिंबड़ी वियो। छा थी चवीं काकी? नूर मिठे जो कसम असांखे मुंहुं खणी ॻोठ में हलण जहिड़ो न छॾियो अथसि। काकी मेहार ईअं करण जहिड़ो न आहे। हल मस्जिद में भला छा बचो मुंहुं जे लाइ दांगी मलजी वई। मंडियन में अची बुकी विझो फतू त फडो जॾे जो जॾू मातम जी बुकी कहन विधी हूंदी। अॼु मां थो विझां हां 80 हाथी मार असां जो हूंदे ॿियनि जी छा थी बुकी। अड़े छॾे जू मामे सां मश्करी फतू त फडो न त जॾे जो जॾो। हा हिननि खे चओ त वञनि, मां चवां थो हिननि खे चओ त वञनि न त अॻ में तोखे शूट करस पोइ पाण खे। पोइ सोचण छा जो? सोचणो त पवंदो न सदोरी। तू निकरे था त मुंह में झिक न विझी छॾे। चाचा सचल न चओ मूंखे चाचा, जेके ॾिस दिल में गिदड़ वधीक न कुछ जाए चाचा। ॾाढा न ॻाल्हाए दिलदार, हिकु चोरी ॿियो वञ सीना ज़ोरी माठ कयूं हले वञ। दिलदार तू ही वञ। ख़बर नूरा नूरो नागा कखे त मौत बखे। तुंहिंजी फोन पुॼंदे घर आयो आयास। छा करणो आहे ऐं छा चवणो आहे इन जे लाइ आयुसि। तव्हां फोन ते ॿुधायो कोन, हाणे ॿुधायो। अहिड़ियूं ॻाल्हियूं फोन ते न आहिनि कबियूं नूरा। तूं डॉक्टर अब्दुल वहीद खे चओ सर्टिफिकेट में अमीर जो हॾो भगल न ॼाणे। जे मनमानी करे न त महिमानी कराईस। मनमानी कंदो ई कोन, महिमानी छा जी? मताब नटाए नटाईंदो सिर विञाईंदो सरदार। चईस त अमीर जे रिपोर्ट सां गॾु कंहिं ॿिए जंग जो एक्सरे शामिल करे। बाद में अमीर फॾो कयो ऐं जे बोर्ड विहारियो त पोइ ॾिठो वेंदो हिकर सर्टिफिकेट नॉर्मल खपे। मिली वेंदो शहरयार खान। डॉक्टर सर्टिफिकेट खां नटाए मुंहिंजो मतिलब देर सां ॾिए। ॿियो हुकुम? डीएसपी कल्यार खे सुञाणी? नूरो ऐं पुलिस खे न सुञाणे। नहींअ खे सेखत ॾियणी आहे। सिर्फ सेखत? नूरो न आगा कखे त मौत बखे। हा तंग पइजी वियो आहे। अमीर इन्ही जे ॾढ ते सोढ़ो बल्कि हावी थी वियो आहे। बस रेस छा करणो आहे इशारो कयो। इहो तोते आहे त कीअं थो सेखत ॾींस। ख़बर ॿुधंदे त डीएसपी कल्यार पट करे भॼी वियो। पट करे न भॼे त पोइ? रेसे नूरो न आगा कखे त मौत बखे। ठीक आहे बिना देरी ये कम उकला माला तो। रेसे कर्ज बुद्ध बाबा चओ। मेहार जो फैसलो संदसि हक़ में कजो। सौदो करण कॾहिं खां सिखियो आई नूरा? रेसे इहो सौदो न आहे, इहे त कम आहिनि। कॾहिं तव्हां जो मुंहुं में कॾहिं मुंहिंजो तव्हां में। ख़ुदा हाफ़िज़। हे ॻाढ़ा हथ ॾिस सोणी, हिननि ते मेहंदी लॻल आहे। हा अल्लाह मां सच थी चवां, ही मेहंदी रता हथ, ही मेहंदी रता हथ ॾिस सोणी। तूं रोई थी सोणी? न रो, खुश थी, खिल चरी। छोजो सुभाणे मुंशी न तुझा हथ भी ॻाढ़ा कंदो। हा मेहार सां त मुंशी न मञींदो। हाँ पो तुझा हथ के ॿिए लाइ ॻाढ़ा थींदा सोणी? हथ त ॻाढ़ा थियणा आहिनि न सोणी। तूं रोई थी? तूं भी तो रोई थी न मां रोहां काथे थी, मां त खिलां थी, खुश थी थियां, हसन ईंदो।
हा हसन मूंखे चई वियो आहे त हू ज़रूरु ईंदो, मूंखे वठी वेंदो। संभाल हाजरा, आई हुअसि सुसुराइण, बीमार हुअसि, अस्पताल में हुअसि। अस्पताल में? छो त? तू भी तो अस्पताल में हुई है ना? न न, मां कोन हुयसि अस्पताल में। हो तो दिलदार आहे न, उहो बीमार हुयो, उहो हुयो अस्पताल में, ऐं असां घुमण विया हुयासीं। हाजरा सोणी सा भी सागी वेदना आई हुअसि सुर सैलण, मेहार जी बेवाजबी दाह ॾियण। मेहार प्यार मूं सां थो करे, फेरा ॿियनि थो ॾे। जन्नत खे हथे पियो आहे, ॿुधाइण आई हुअसि, पर तू भी हिन हाल में न आहे। केरु सूर सलींदो मुंहिंजा, केरु ॿुधंदो मुंहिंजा ॾुख। तू जिम्मेदार है मुंहिंजी सहेली जी इन हाल जो। हर वक्त ॾिस कुहाड़ी उभी जेरे दफ़न कयो अथईसि। हक गाजन गंज बख्श, हक 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 गाजन पीर खंडई खीर, मदद कर पीर, हक नबू फकीर, हक। अल्लाह तोर मौज कर फकीर, मौज कर न त मारी दो साए। मौज कर फकीर, न त मारे विझंदी नबू फकीर। मारम फकीर। जी फकीर साईं। अज जिनड़ी जुनून में नथी अचे छो? करामत ॾेखार नबू फकीर, जिनड़ी तोखां ज़ोर आ, हणीस कानी कढीस कुखूं। छा ख्याल आहे फकीर साईं, राज़ी आई या न? फकीर तोसां आहियां, राज़ी आई या न? डंडो खणा फकीर सां फिटाइण, पंहिंजो सिर विञाइण। ॻाल्हाईंस राज़ी आ फकीर साईं। कीअं सम्झी? खामोशी माना राज़ी, माना हाकार। राज़ी आहे या न? खलीफ़ा प्यालो ॾे। ही वटि प्यालो फकीर साईं। प्यालो पी। राज़ी? बिल्कुल राज़ी। राज़ी आहे न? हाँ बिल्कुल उते अच जाए। अदा ही तावीज़ वठ, छोकरे के गिचे में बथ जाए, गाजी शाह जे मेले ते सरोज जरूर कराए जाए। जी साईं। सरोज बे के खा न कराए जाए, सिर्फ मां कंदुस मां। हाज़र साईं, ही वठो नजरानो। नजरानो घटा पर खैर गाजी शाह गंज कंदो। ता वणियो। गाजन पीर खंडई खीर, मदद कर पीर, हक नबू फकीर। तू नबू फकीर आई न? हाँ छो? ता पुलिस के भी जिन वतो आशा? तो ते मुंदर फकीर फिराद कया। मुंदर फकीर पाण के गिरफ्तार समझ। छा तो चई डॉक्टर वहीदा? छा चवां? जुल्म बंद कयो। खामोश! साहन बंद करे छॾियई। नूरो नाग कखे, मौत बखे। ॿुधो तम त हैदराबाद में बंगलो अथई, औलादी बाही। ठीक आ, नमन 20 लख रुपया त काॾे कोन विया। तुंहिंजा ॿार, घरवारी, कार ॻोल्हे कोन लभंदई। यार ॾोह कहिड़ो कयो अथऊं? को बि न, सवा बोरी कहिड़ो कयो अथई। ॿुधो अथमि त सरकारी अस्पताल बजाए
प्राइवेट क्लिनिक हलाईंदो आहीं इन जो कफ़ारो केरु अदा कंदो मूंखे छॾियो तारा जी उस्ताद हिन जूं ॿई जंगूं कढ गोॾनि में गोली हणीस न न इहो कहर न कयो जल्दी कर तारा पोइ संदसि घर में तलाश करे आ जी उस्ताद घर भी ॾिठाला गोॾनि खां पोइ ठूंठुनि में गोलियूं हणजांसि न खाई सघे न पी सघे आखिर में निड़ीअ में नव कारतूस किसो कोता त ख़बर पएसि नीरो नागा कखे त मौत बखे मूंखे करिणो छा आहे जीअं चओ मां कयां मूंखे छॾियो इते अच न तर्स कर डॉक्टर वही दे जेकॾहिं असां सां चालाक बाज़ी कई त घणो वक़्तु असां खां लिकी कोन सघंदे न को जहिड़ो रही सघंदे घर खे बाहि ॾेई वाइदो आहे जीअं चवंदो उअं ई थी वेंदो तोखे करिणो इहो आहे त अमीर खे सर्टिफिकेट आम ॾियणो आहे संदसि रिपोर्ट में एक्सरे असुल न पर ॿिया शामिल करणा आहिनि जीअं केस न बीहे अमीर कोर्ट चैलेंज करे त पोइ अमीर रहंदो त चैलेंज कंदो न नूरो नाग जंहिंखे कखे मौत उनखे बखे बाला ऑफिसर कदम खणी सघनि था न ठही थो तोखे ख़बर आहे त नूरो नाग आहे ठीकु आहे मूंखे क़बूल आहे तव्हांजी दिलि मुताबिक़ सर्टिफिकेट न मिले त पोइ मूंखे चइजो मयार न मौत ॿुधाणीअ को थियो इन जे लाइ छॾे थो जांइ वधीक सम्झी थो न मां सुबुह सां वञी सर्टिफिकेट जारी करे महीनो मोकल ते हले वेंदुसि ॿार ई न पवंदो जेकॾहिं सर्टिफिकेट न मिलियो दिलो तो कम न थियो त महीने बजाए हमेशा जे लाइ मोकल ते हले वेंदे समझी समझियुमि तारा जी उस्ताद बदीस न जो क्यों वो गाड़ी ते छड़े अचीस नूरो नागा कखे मौत बखे